to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. मरियम तेरी जुनून को इनको जितनी दहशत जमहूरी क़यादत की और किसी की नहीं है। जो ये आप मुंह पे हाथ फेर के कहते हैं मैं छोड़ूंगा नहीं, अब देखूंगा ये होगा वो होगा, ये सारा वो इंतकाम है जो आपको नजर आ रहा है। मरियम नवाज़ चाचे शहबाज शरीफ ऐं सौट हमज़ा शहबाज सां मुलाक़ात लाइ लाहौर जी एहतसाब अदालत पहुची वई। मरियम नवाज़ पंहिंजे सौट हमज़ा शहबाज खे मिठी ॾिनी ऐं पुठी ठपी। मरियम नवाज़ शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज विच में मुलाक़ात दौरान मुल्क की मौजूदा सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं। शहबाज शरीफ तरफ़ां लंडन में मौजूद भाउ नवाज़ शरीफ सां फ़ोन ते राब्तो करे केसिस बाबति आगाही ॾिनी। अदालती अहाते में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो त नून ऐं शीन लीग की ॻाल्हि कंदड़ माण्हुनि खे पैगाम मिली वियो आहे। असां मुतहिद आहियूं, शरीफ ख़ानदान गॾु आहे ऐं गॾु रहंदो। इहे माण्हू टिनि डहाकनि खां अहिड़ी ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। मुल्क में ईंदड़ साल चूंडूं थींदियूं। गिलगित बल्तिस्तान जी चूंडनि में बि नवाज़ लीग कामयाबी माणींदी। वज़ीर आज़म मुंहुं ते हथु रखी चवे थो त हाणे न छॾींदुसि। इहो समूरो इंतज़ाम नज़र अची रहियो आहे। इदारनि ख़िलाफ़ ज़हर उगाचे दुश्मननि खे ख़ुशि करण वारी नापाक कोशिश कामयाब थियण न ॾींदासीं। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त PDM जी क़यादत उहो न सम्झे त अयाज़ सादिक़ जे बयान वारो मामिलो पस मंज़र में हलियो वेंदो। अवाम जलसनि में मुल्क दुश्मन बयानी ऐं मज़ार क़ाइद जी बेहरमती जो हिसाब वठंदो। पंजाब जे सुध समा वारे वज़ीर फयाज़ुल हसन चवाण जो चवणु आहे त मीम लीग जे माण्हुनि शहबाज शरीफ ऐं संदसि कुटुंब खां धार थियण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। रुगो अवाम जी हमदर्दी वठण लाइ ख़ानदानी इतिहाद ॾेखारियो पियो वञे। एहतसाब जो अमल तेज़ थींदे ई शरीफ ख़ानदान जी तबियत ख़राब थी रही आहे। शरीफ कुटुंब खे जेल में तकलीफ़ ऐं लंडन में शिफ़ा मिलंदी आहे। सिंध सरकार तरफ़ां कराची में NICBD ते नायब छापे जी सख़्त लफ़्ज़नि में मुसम्मत। तर्जुमान मुर्सद वहाब गिलगित बल्तिस्तान में बि NICBD जी ब्रांच खोलण जो ऐलान करे चयो आहे त इमरान ख़ान नओं फ़ैसिलो कयो आहे त सिंध में अवाम जी ख़िदमत कंदड़ इदारनि खे बि नायब जे रेडार में आंदो वञे। वज़ीर आज़म खे पंहिंजे नोटिस ते नोटिस वठणु घुरिजे। संदसि नोटिस वठण सां महांगाई घटिजण बदिरां वधी वञे थी। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मुर्तज़ा वहाब चयो त कारूंजा जबल ते का बि माइनिंग न थी रही आहे। सोशल मीडिया ते सिंध हुकूमत ख़िलाफ़ अजाई वावेला कई पई वञे। IG सिंध जी मुबैना तस्वीर वारे वाक़े जांच लाइ वज़ारती कमेटी जा इजलास जारी आहिनि। रिपोर्ट पधरी करण या न करण जो फ़ैसिलो सूबाई हुकूमत कंदी। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ ऐं संदसि कुटुंब ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस में जवाबदारनि मथां फ़र्ज़ी जुर्म लागू करण जो फ़ैसिलो। लाहौर जी एहतसाब अदालत शहबाज शरीफ सूदो ॿियनि जवाबदारनि खे 11 नवंबर ते पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणी दौरान शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज खे बख्तरबंद गाॾीअ में विहारे अदालत पहुचायो वियो। ॿुधणी दौरान शहबाज शरीफ चयो त खेसि बख्तरबंद गाॾी ज़रिए अदालत न आंदो वञे। बख्तरबंद गाॾीअ में रस्ते ते धक लॻनि था ऐं चेल जो सूर वधे थो। नवाज़ लीग जी मरकज़ी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त वज़ीर आज़म तरफ़ां चेहरे ते हथु रखी धमकियूं ॾियण जा असर नज़र अचण लॻा आहिनि। अॼु नैब अदालत में दहशतगर्दी नज़र आई। शहबाज शरीफ ऐं हमज़ा खे दहशतगर्दनि जी बख्तरबंद गाॾीअ में आंदो वियो। शहबाज शरीफ जे मुलाक़ातुनि ते पाबंदी आहे। संदसि टेस्ट बि नथियूं करायूं वञनि। कराची जी एहतसाब अदालत में अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी ख़िलाफ़ PSO में गैर क़ानूनी भर्तियुनि वारे रेफरेंस ते ॿुधणी। नायब जी शाहिद राशिद कुरैशी पंहिंजो बयान रिकॉर्ड कराए छॾियो। ॿुधणी 3 नवंबर ताईं मुलतवी। शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त ॿारहां ॾींहं गुज़रण बावजूदु का ख़बर न पई आहे त IG सिंध खे कंहिं अगवा कयो ऐं कंहिंजे चवण ते अगवा कयो। इंतज़ारु आहे त सुप्रीम कोर्ट इन मामले जो पाणमुरादो नोटिस वठे। क़ौमी असेंबली में बिल आयो आहे त नैब में CPAC खे छूट हूंदी। नैब एॾो सुठो इदारो आहे त CPAC वारनि खे छूट छो पई मिले। अदलिया ऐं फ़ौज खे बि नैब जे दायरे में आंदो वञे। मुल्क में हाइब्रिड तजुर्बे जेका तबाही कई आहे ॿुधाए वञे त उनजो ज़िम्मेवार केरु आहे। हुकूमती कमेटी जाली डोमिसाइल ऐं PRC जारी करण वारे मामले जी रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में पेश करे छॾी। अदालत दरख़्वास्त गुज़ार खां कमेटी जी रिपोर्ट ते एतिराज़ तलब करे वरिता।
असिस्टेंट एडवोकेट जनरल शहरियार उमर अदालत के आगाह कंदे चयो आहे त हुकूमती कमेटी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में डोमिसाइल्स ऐं PRC जो जाइज़ो वरितो। कमेटी पंहिंजे रिपोर्ट में गफ़लत कंदड़ ऑफिसर जी निशानदेही करे छॾी। मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि खां बचण लाइ बि तजवीज़ूं पेश। जांच कमेटी डोमिसाइल ऐं PRC जारी करण जे हवाले सां कानून में तरमीम जी बि सिफ़ारिश करे छॾी। एडिशनल AG सिंध तरफ़ां सिंध हाई कोर्ट के मुतहदा पाकिस्तान तरफ़ां दाख़िल कयल दरख़्वास्त उकलाइण जी इस्तदा। नौकरी हट के हमारा मेडिकल हो गया है। दिया इनको मुलाजिमीन को। तो वालों को ही मार रहे, सबको मार रहे, एक दो नौकरियां नहीं दे रहे, सबको मार रहे ये। सखर पुलिस रेलवे खाते में ज्वाइनिंग ऑर्डर्स न मिलण खिलाफ एहतजाज कंदड़ उम्मीदवारनि ते कड़की पई। एहलकारनि तरफ़ां नौजवाननि खे दौड़ाए लखपासी। पुलिस अमलदारनि जी मौजूदगी में मुज़ाहिरीन ते वेश्याणो तशद्दुद। नौजवान दाहूं कंदा रहिया, केतिराई मुज़ाहिरीन गिरफ़्तार। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त रेलवे खाते में भर्ती लाइ टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि पंहिंजे हक़ लाइ एहतजाज कयो। पुलिस बिना जवाज़ खेनि तशद्दुद जो निशानो बणायो आहे। पुलिस मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त DS ऑफिस वारो मुज़ाहिरो कंदड़नि खे रोड बंदि करण खां रोकियो त झेड़ो थियो, जंहिं बाद लठबाज़ी कई वई। गिरफ़्तार मुज़ाहिरीन रेलवे थाणे ते मुंतक़िल। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सगन माहिया शाहिद साहब ऐं माहिया सनाउल्लाह हाशमाणी। हेडलाइन समझूं बुलेटिन की शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।